वे दया खान वे तुझे सामो तुझो पुराणो यार मूसा वेठल आहे तहांजी ही 2 कलाकनि जी मुलाक़ात आहे पाण में ॻाल्हाए वठो जेकॾहिं तव्हां मुतफ़िक़ थी था वञो जेको नवाब खान चयो आहे तो तव्हांजी ज़िंदगी ज़मानत मां खणो न त पोइ मूसा जो मौत पको आहे ऐं तोखे खून जे इल्ज़ाम फाही अची केर बि तव्हांखे बचाए न सघंदो पाण में सलाह करे वठो तव्हांखे छा करणो आहे मूसा तुझे जिंदगी जी ज़मानत नवाब जे शर्तन में आहे त पोइ ॿुधाए तुरू उन कमीणे कहिड़ा शर्त रखिया पहिरियों शर्त नैना जी वापसी इन शर्त जी पूराई में असां ॿिन्हीअ जो मौत आहे तुरू जेकॾहिं मूं नैना जो ॾसु ॾिनो त रुगो मां कोन मरंदुसि पर नैना खे बि मारियो वेंदो मूसा नवाब खान मूसां वाइदो कयो आहे ऐं उन जी ज़मानत सूबेदार असद बि खई आहे दुरून जे कमीणे जी ज़बान मथां न मूंखे एतबार आहे ऐं न ई वरी हिन जे वाइदे ते थी बि सघे थो त वाइदो वफ़ा करे नवाब खान दुरू मूंखे तूं सिर्फ़ु हिकु ॻाल्हि जो जवाबु ॾे त नैना जे अगवा जो राज़ नवाब अञा ताईं पंहिंजी दिलि में छो थो रखियो वधे बदनामीअ जे ख़ौफ़ खां मूसा दुरू नवाब एॾो त बदनाम आहे जो हुनखे कंहिं ॿी बदनामी जो ख़ौफ़ ई कोन्हे त पोइ छो हुन ॻाल्हि खे अञा ताईं राज़ में रखियो अथई दुरू जंहिं ॾींहुं बि मूं नैना खे नवाब जे हवाले कयो उन ई ॾींहुं नवाब नैना सां गॾु मूंखे बि मारियो ऐं माण्हुनि खे इहो ॿुधाईंदो त मूसा मुंहिंजी निकाह बदी ज़ाल खे अगवा कयो खयो पियो वञे ऐं असां हिननि जो पीछो करे ॿिन्हीअ खे मारे छॾियो मूसा तो जे नैना खे वापसि न कयो त तूं मारियो वेंदे मूंखे ख़बर आहे हाणे मां नवाब जे हथां मारियो वेंदुसि छो मां नैना खे नवाब जे हवाले कया ऐं उन जा अजाया शर्त क़बूल छो कयां दुरू मूसा ॻाल्हि खे सम्झण जी कोशिश कर नवाब जा कुझु शर्त क़बूल करे उन जी कावड़ खे झको करणो आहे इहो ॿुधाए त तुंहिंजो आख़िरी फ़ैसिलो छा आहे मूसा मौत क़बूल कंदो पर नवाब जहिड़े ज़ालिम जा कॾहिं झुकंदो न मूसा असां तोखे विञाइण नथा चाहियूं पहिरियां खां मौत जे सफ़र ते वेंदड़ ज़िंदगीअ खे केर बि मोटाए न सघे जेकॾहिं मुंहिंजो मौत कंहिं ज़ालिम खां लिखियलु आहे त पोइ यार मूंखे केर बि बचाए नथो सघे बाक़ी हा जेकॾहिं मुंहिंजे करे तोखे तकलीफ़ होती तो कोई यार ही तुझो यार मूसा तो कहा था बदी आज माफी तो मुझे माफ करे चल जाए गुरु मुझे माफ करे चल जाए मां तुझो भी गुनहगार आहियां मां तुझो भी गुनहगार आहियां गुरु न मूसा तूं मुंहिंजो यार आहीं मूंखे वधीक गुनहगार न कर दरिया खान मुलाक़ात जो वक़्तु हाणे ख़तम थी चुको आहे जेकॾहिं तो मूसा खे मुतमिन कयो आहे त ठीकु आहे न त मौत उन जो अणडर आहे मूसा वो आखिरी न्यापो दोस्तन या घर वारनि जे लाइ तुंहिंजे सरजाए सही त मूसा हिकु ख़्वाब हुयो
जेको आयो ऐं अखियुनि अॻियां ओझल थी वियो। बाक़ी यार पंहिंजे हिन यार मूसा खे इज़हार जो न कॾहिं कॾहिं पंहिंजी कचहरीअ में मूंखे यादि ज़रूर कजो। ऐं हिकु न्यापो मुंहिंजे यार मीर खे बि ॾेई छॾिजांइ त मूंसां चवे पियो मुंहिंजो रूह तव्हांजे आस पास भेट कंदो रहंदो। इहो न्यापो आहे यार, इहो न्यापो आहे। दरिया खान छा थो चए तुंहिंजो मूसा? मरण पसंदि कंदो या मुंहिंजे आड़ो झुकंदो? मूंखां वधीक त तव्हां मूंसां खे सुञाणींदा आहियो। तुंहिंजो दोस्त आहे, मां तुंहिंजे दोस्त जी ज़िंदगी बचाइण थो चाहियां। छा तो इहा ॻाल्हि मूसा जे ज़हन में कोन विधी? मूसा तव्हांजा शर्त तॾहिं क़बूल करे हा जॾहिं हुनजो तव्हां ते भरोसो हुजे हा। मूसा खे मूं मथां एतबार करणो, छाकाणि त ॿी का वाट बची कोन्हे का सवाइ मूं ते एतबार करण जी। ॿी वाट मूसा वटि आहे। कहिड़ी वाट? ॿुधाए मूंखे। जॾहिं त मूसा जा मूं सभु गस बंदि करे छॾिया आहिनि। मूसा चए पियो त जंहिं ॾींहुं बि मूं नैना खे नवाब जे हवाले कयो, उन ई ॾींहुं नवाब नैना सां गॾु मूंखे बि मारियो ऐं माण्हुनि खे इहो ॿुधाईंदो त मूसा मुंहिंजी निकाह बदी ज़ाल खे अगवा कयो खयो पियो वञे ऐं असां हिननि जो पीछो करे ॿिन्हीअ खे मारे छॾियो। वॾो ज़ालिम शख़्स मौत तरफ़ थी थो, बाक़ी ज़िंदगी तरफ़ अचण में तप थी करेसि हा न? नवाब खान मूसा असांजो दोस्त आहे। अॼु ताईं असां उनखे न सम्झी सघिया आहियूं त तूं उनखे कीअं सम्झी सघंदी ऐं छा शिकस्त ॾींदी? मूसा जी मौत खां पोइ बि मूसा जो ख़ौफ़ तुंहिंजे दिलि मां कोन ख़तमु थी सघंदो। अगरि ॻाल्हि सम्झ में नथी अचे त हाणे कजे त छा कजे? हिकु तरफ़ माण्हुनि जे ताननि मारे छॾियो आहे ऐं ॿिए तरफ़ सॼी संगत सूरनि में आहे। हाणे सम्झ में नथो अचे त अहिड़े वक़्त में छा कयां। जेकॾहिं चुप करे थो वेहां त सॼी संगत चवंदी त सिजावल ख़ान भाड़ियो थी वियो आहे, ऐं जेकॾहिं को मसइले में टंग अड़ायां थो त वरी सॼी संगत चवंदी त हाणे सिजावल ख़ान बेग़ैरत थी वियो आहे। हाणे उन्हनि जी मदद थो करे जिन उन्हनि जी इज़त में हथ विधा। हाणे तूं ई अकबर ॿुधाए अहिड़े में मां छा कयां? बाबा साईं, असां हुननि जी दुश्मनी खां ॿाहिरि आहियूं त ॿाहिरि ई रहण ॾियो। अकबर कीअं ॿाहिरि? जेकॾहिं असां ॿाहिरि रहंदासीं त इहो नवाब खान सॼी संगत खे निपोड़े रखंदो। न रहंदो मूसा, न रहंदो बहावल ऐं न कोई मीर। हुन सभिनी खे मारे कंदो पूरो ऐं पोइ सॼी संगत खां थी वेंदो मैदान ख़ाली। बाबा साईं, नवाब खान त इहो ई थो चाहे त बाक़ी सॼो मैदान ख़ाली थिए, तंहिंखां पोइ उहा सामे अची हथ विझे। काश जेकॾहिं इहो नवाब खान सॼी संगत खे छॾे मुंहुं में सिधा हथ विझे हा न, त नवाब खे मां ॿुधायां हा त सिजावल ख़ान छा आहे। ॾेखारियां असां ॾींहं जा तारा ऐं हाणे वते तो मूं तरफ़ ठाह जा हथ वधाईंदो। छेड़े करण जो त को बहानो ई नथो ॾिए, जीअं असां विच में काइजी पऊं। पर हींअर मूंखे पक्का त नवाब खान जहिड़ो सियाणो काणो असांखे को बि पंच न ॾींदो। बाबा साईं, बग़ैर सबब जे त असां बि नवाब खान में हथ नथा विझी सघूं। हा अकबर, नवाब खान सां त असांजा सभु हिसाब बराबरि आहिनि। जेकॾहिं हुन अधी खे बदनाम कयो त असां हुनजी निकाह बदी ज़ाल खईं ऐं उहा असां वटि आहे। बाक़ी जेकॾहिं हाणे को नमूनो करे थो त विझंदासीं सवा सिधा हथ ॻिचीअ में। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।
सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिन टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।